अस्सलाम वालेकुम संगत कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक आहियो? आउं जहांगीर मेमण हिन वक़्तु मौजूदु आहियूं असीं ॿई ॼणा पाकिस्तान जे कैपिटल पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में। का प्राइम मिनिस्टर ऐं पंहिंजो फेवरेट सियासतदान इमरान ख़ान जो जेको इलाइक़ो आहे बनी गाला, हिन वक़्तु बनी गाला में मौजूदु आहियूं ऐं मुर्शद जे पाड़े में। ऐं थोरो ई अॻियां आहे इमरान ख़ान जो घरु आहे, भित सां गॾी पई आहे शबीर वारो फ्लैट जेको आहे बनी गाला में आहे। तो पोइ ईद वीद कोन मोकिली तूं इमरान ख़ान लाइ? इमरान ख़ान तो कोन मोकिले? अच्छा तो हींअर पंध असां वञूं पिया। हींअर थिया आहिनि सुबुह जा 11:30 ऐं नाश्तो करणु वञूं पिया। नाश्तो ॾाढो हिते सुठो आहे। सैलानी तो नाश्तो कराईंदो सैलानी शाम जो हिकिड़े दोस्त जी शादी आहे इस्लामाबाद में। असां स्पेशल इस्लामाबाद आया आहियूं उन दोस्त जी शादी अटेंड करणु। सो तव्हांखे उन शादी जो कल्चर ॾेखारींदासीं त इस्लामाबाद रावलपिंडी में शादियूं कीअं थींदियूं आहिनि। तव्हां दोस्तो ही लाहौरी मुर्ग चणा ऐं आमलेट ऐं कड़क कड़क पराठा शबीर असांखे नाश्ते में खाराए पियो। तव्हां दोस्तो पाकिस्तान जो जेको साबिक़ प्राइम मिनिस्टर आहे इमरान ख़ान, उहो बि हिते अची करे इहे चणा खाईंदो। यार टेस्ट कमाल जो अथसि, मज़ेदार। संगत ही आहे शबीर जो फ्लैट। माशाल्लाह फ्लैट ॾाढो ख़ूबसूरत अथसि। हीअ जेको डाइन एरिया आहे, हिकिड़ो रूम शबीर जो जेको आहे हीअ आहे। हिन पासे अंदरि जेको आहे किचन आहे, उहो बि ॾाढो अमेरिकन सुठे स्टाइल में ठहियलु आहे। हा वाह शबीर, यार फ्लैट तुंहिंजो ज़बरदस्त आहे। घणो किरायो आहे हिते? या पंहिंजो आहे? अच्छा पंहिंजो आहे। बाक़ी संगत भाउ हिते बनी गाला में मौसम तमामु थधो अथव। राति सां पेतासीं, हाणे पाण ताज़ो सिंध में केॾी गर्मी आहे। राति असां हिते पेता आहियूं, असांखे सीउ पियो आहे ॾाढो बनी गाला में। जो हिकिड़ो रीज़न इहो बि आहे, कुझु ॾींहुं पहिरीं बर्फ़ वारी ॾाढी हिते ॻोढ़नि वारी जेकी आहे बरसाति पई। तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो। की दोस्तो मुंहिंजे व्लॉग ते पंहिंजनि 3 दोस्तनि खे मैंशन कयो, व्लॉग मुंहिंजो पूरो ॾिसो, व्लॉग खे शेयर करियो। उन खां पोइ तव्हां जॾहिं बि इस्लामाबाद ईंदा, इस्लामाबाद घुमणु अचो। ही वॾो फ्लैट आहे, 2 कमरा आहिनि। शबीर जी फ्लैट जी चाबी जेकी आहे उहो तव्हां शबीर खां वठी लाइजो। हिते रहिजो, सुकून सां घुमिजो फिरजो, ऐश कजो। हा मां शेयर बेयर करियो मुंहिंजो व्लॉग, थोरी सपोर्ट करियो। बाक़ी तव्हांखे फ्लैट जी चाबी आउं वठाए ॾींदो, न त मूं हिकिड़ी डुप्लीकेट चाबी ठाराए ॾी। उहा संगत हीअ आहे शबीर जी बाइक, जेको 5-6 महीननि खां जेको बीठी ना पेट्रोल अथसि, कले जी तार बि ख़राबु आहे। हाणे इहा बाइक वञा पियो ठाराइण, हिन खां पोइ सर्विस कराईंदुसि। पोइ इन ई बाइक ते असीं राति जो वेंदासीं बनी गाला खां रावलपिंडी। दोस्त जी शादी आहे। मूं जेको आहे हिन ख़ुशी में वरिता आहिनि समोसा ऐं गोलगप्पा। हर मूवमेंट खे इंजॉय करणु खपे। हाणे समोसा ऐं गोलगप्पा असीं खाईंदासीं। गाॾी असांजी हीअ भले ख़राबु हुजे, समोसा कलाक थिया आहिनि, माना हीअ ॾिसणु वेठा हल किथे खाऊं। हलो 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 हलो। हा भाई छा पियो करी? हा भाई पंहिंजो समोसा पाण खाधा, हाणे गोलगप्पा जेको आहे उहो खाऊं पिया। अच्छा ही भराई पियो करी? हा यार। हाणे असीं वञूं पिया सदर खां अॻियां ईंदो आहे पंहिंजो चक्री स्टॉप रावलपिंडी खां अॻियां। ऐं बनी गाला मां निकिता आहियूं, उन दोस्त जी हुते शादी आहे, सो उहा शादी अटेंड कंदासीं। तव्हांखे ॾेखारींदासीं त सिंध ऐं पंजाब जी शादी में जेको आहे कल्चर कहिड़ो डिफरेंस आहे, मानी में कहिड़ो डिफरेंस आहे। शादी आहे शबीर जे दोस्त मज़े की ॻाल्हि है। जहांगीर के दावत को पहुंचे, जहांगीर वो अब्दुल्ला चलो अब्दुल्ला की शादी में बेगाना, वो सीन है। दीवानी शादी में अब्दुल्ला बेगाना। अवा संगत पेची वियासीं असीं बिलाल मरकी हाल में। पर शबीर यार हिकिड़ो मसइलो आहे, हिते हिकिड़ो बिलाल मरकी 2 लिखियो पियो आहे, हिकिड़ो हिन पासे 1 लिखियो पियो आहे। हाणे ही शादियूं कहिड़ियूं आहिनि? शादी आहे हिकिड़ी एॾा शादी आहे, पोइ पाण खे 2 शादियूं खणियूं पवंदियूं। पाण हीअं था करियूं जंहिंमें माना मानी सुठी हूंदी न, पहिरीं हितां हिन 1 मां बि चकर हणूं था, 2 मां बि चकर हणूं था। जंहिंजी मानी सुठी हूंदी उहा था खणूं था। हाणे हलवा शादी उनखे इग्नोर था हणूं। बिलोनी बिलोनी हथ मार दे तालियां, बिलोनी 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 हाथ मार दे तालियां। आज चांदनी कूटेंगे, आसमान को लूटेंगे, चल धुआं उड़ा के झूम 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 बराबर झूम। फाइनली माना जे दोस्त लाइ असां एतिरो पंधु कयो, माना सिंध खां आयासीं पंजाब इस्लामाबाद ऐं मां पिंडी खां अॻियां हुन दोस्त सां शबीर फाइनली तो मिले। की छा फील थियो तोखे? छा ॾाढी ख़ुशी अथई। ॾाढो माना भेरो दोस्त मुंहिंजो। हा यूनिवर्सिटी जो। वाह देख बार मानी में आहे मज़ो ना? हाँ मानी तो खाई जाम पियो, थारी ज़्यादा लॻई, एतिरो पंधु करे आई। बाक़ी आइटम वाइटम जाम आहिनि, बारबेक्यू, बिरयानी, नान बान हर शइ। बोतलूं भाई न बोतलूं पाकिस्तानी ब्रांड आहिनि, इंटरनेशनल जो बाइकॉट आहे। बाक़ी यार टेस्ट कमाल जो आहे। अब
अब्दुल्ला बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हाण में याद अची वियो भाई इहो कहिड़ो राउंड आहे पंहिंजो इहो पंहिंजो कहिड़ो राउंड आहे इहो बा पंहिंजो पंजो छहों राउंड आहे अठूं राउंड हा तूं वरी ॿ दफ़ा ॿिए दफ़ा खाई मूं 6 दफ़ा बस सही आहे हाणे जाम आहे बस थारी न्यू पिया घटि भई मानी जाम पिया खाओ मानी वाची आहे उस्ताद छा त हाइजीनिक मानी आहे माना एॾी मानी खाधी आहे ॿधी बुख कोन लॻंदी ऊंट में 4-5 ॼणा बीठा आहिनि सलाह पिया कनि सभु खाइण में ॾियारीनि पिया हा चवंदा यार ही केरु आया आहिनि उथनि ई कोन था जेको मानी पिया खाइनि सभु माना 6-7 प्लेटूं खाई आहिनि हिनखे बि छॾियो नहीं कोन इहो पीए पियो वाड़े वाह शबीर तो ॾाढी कई आहे वरी के सिंधी खे दावत कोन ॾींदा शादी 25 कलाक में सफ़र करे आया आहियूं हा जेकी कसर पूरी करींदो मुनासिब नथो लॻे यार खीर आयो आहे वापसि खीर तिन में आई कोन हिन चांहि में खीर आवाज़ संगत ही असांजो फैन मिलियो आहे हिते इस्लामाबाद ताईं असांजा व्लॉग अचंदा व्लॉग ॾिसणो आहे असांजा रेगुलर भॼी वियो वाह ख़बर आहे छा थियो हा। चीज ॿियो आहे यार तो तुमने तो बोला फैन हो कितने फैन हो गए हाँ ऐसे ही फैन शक्ल तो ही देख के फैन हो गए वाह यार वैसे ही फैन हूँ अब शबीर तोखे ये शादी की लगी यार मूं पहिरियां काफ़ी शादियूं खाधी आहिनि हिननि जूं हिते इहो पता क्यों आता है बुफे सिस्टम हूंदो आहे शादी में यार उहो तुंहिंजी ॻाल्हि सही सही आहे पर संगत मूंखे शादी में ठुप मज़ो कोन आयो उनजी वजह इहा आहे माना हिते पाण वटि सिंधियुनि में कोन हूंदो आहे शादियुनि में पोइ हिकिड़ो पुफीअ घर वारो कावड़बो आहे पोइ वरी विढ़ंदो आहे कंहिंसां पोइ वरी को मासा जेको आहे ठरो पियो वेठो हूंदो आहे महिमान अंदरि विढ़ंदो आहे वॾा गंद थींदा आहिनि पोइ को चाचो मामू कावड़जी वेंदो आहे हुनखे मिनतूं कंदा आहिनि उहो शइ असां कोन ॾिठी को जहिड़ो उहो झगड़ो सुकून हो जाए उहो ई थी सघे तूं ॿ पेक खणी हा। स्टेज ते वञ हू माना हिकिड़ी इंटरटेनमेंट थी वेंदी तो फैजान भाई के लिए दोस्तों के लिए बड़ा खूबसूरत सॉन्ग शबीर घोर किरे बि ऐं जेको पैसा चूटियूं ॿुधई वापसी में भली किथे चांहि वांहि तूं छा थो चई पाण खे केरु सुञाणे थो पाण ठलो घोट थो सुञाणे वन चेक खाली हिसाब लगाया फैजान भाई हिकिड़ी पेना रोल पे लगायूं पिया जोर पे ना खुद ही खोलना ठीक फैजान भाई इसने गोली लगा के दी है पता नहीं कौन सी लिफाफे में बाकी शादी आपको शादी बहुत मुबारक हो बाकी आगे आपका अल्लाह साईं खैर करे बाबा तुंहिंजी वॾी महिरबानी हाणे हींअर थियनि पिया 11:30 शादी अटेंड कईसीं यार ॾाढो मज़ो आयो दोस्तो ही ख़ासि पंधु जेको असां बदीन खां इस्लामाबाद ताईं कयो आहिनि दोस्त फैज़ान जेको हुनजो दोस्त आहे शबीर जो हुनजी शादी खाइण लाइ कयो ऐं होसि अणदावत हो शबीर सां गॾु आयो संगत में पर यार ॾाढो मज़ो आयो बहितरीनु मानी बहितरीनु कल्चर हो हिन जो थोरो थधो कल्चर हो पंहिंजो जेको आहे थोरो हड़ाहड़ी वारो हूंदो आहे ख़ुशियुनि वारो हूंदो आहे उहा संगत असां इस्लामाबाद में जेको आहे पान वारो ॻोल्हे वरितो आहे ऐं हाणे पान खाई पोइ वापसी वेंदासीं वॾी ॻाल्हि आहे तरफ़ आई मतलब खास पान खाना है वॾी ॻाल्हि आहे तक़रीबन 20 किलोमीटर पंधु करे बाक़ी संगत पान खाई करे ॾाढो मज़ो आयो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो हाणे असीं वञूं था वापसी बनी ॻाल्हि भाई काऊं हलाईंदो अल्लाह खैर करे आज चांदनी कूटेंगे आसमान को लूटेंगे चल धुआं उड़ा के झूम 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 बराबर झूम